असां चाहींदासीं कि बहिराणे सां हर हिकु सिंधी जुड़े। बहिराणो न आहे, ज्योति आहे कि भॻवान झूलेलाल साईं जे मथां सभु कुझु सौंपणु चाहियूं था, अर्पण करणु चाहियूं था कि मुंहिंजा साईं सभु कुझु तुंहिंजो तुंहिंजो आहे, तेरा ई तेरा आहे, असांजो कुझु बि न आहे। अॼु मां तव्हांखे दर्शन कराईंदसि विश्व रिकॉर्ड 1313 पूज्य बहिराणनि जो। तव्हां कॾहिं शायदि हिकु जगह हिकु साथ हिकु समय ते एतिरा सारा पूज्य बहिराणा साहिब ॾिठा हुजनि। जी हाँ, मां आई आहियां छत्तीसगढ़ राज्य जे दुर्ग शहर में। जय श्री झूलेलाल। अॼु जो ॾींहुं सिंधियुनि जे इतिहास में दर्ज थियण जो ॾींहुं आहे, छोकी अॼु आहे छत्तीसगढ़ राज्य जे दुर्ग शहर में 1313 बहिराणनि जो आयोजन पियो थिए, जेको हिकु ई समय ते हिकु ई स्थान ते हिकु ई जगह ते पियो थिए, जेको सिंधी समाज लाइ केतिरे गर्व जी ॻाल्हि आहे। अचो हाणे तव्हांखे पूरो मेलो थी घुमायां, अंदरि पूज्य बहिराणनि साहिब जा दर्शन थी करायां, बिना रुके पर हलूं था। हिन विशाल पूज्य बहिराणा उत्सव जी सफलता भगवान झूलेलाल जे आशीर्वाद जे बिना नथी थी सघे, छोकी ही नंढो आयोजन न हो। हिन में लगभग 6 खां 8 हज़ार माण्हुनि जे जुड़न जो अनुमान हो ऐं एतिरो वॾो बहिराणा पूजन आयोजन पहिरीं न थियो हो। हिला पूजा सामग्री, भंडारा, प्रसादी, सही व्यवस्था जो अनुमान लगाइण पंहिंजे पाण में एक चुनौती हुई ऐं सभिनि खां मथे हिन महोत्सव लाइ दुर्ग शहर खे छो चुनियो वियो, ही असां ॼाणींदासीं बिलासपुर जे चक्र भाटा वारे साईं लालदास साहिब जिन खां, जिन्हनि जे सानिध्य में पूज्य बहिराणा महोत्सव थियण वारो हो। जय श्री झूलेलाल साईं। साईं, हिन बार जेके 1313 बहिराणा पे थियनि, उन्हनि जे पुठियां तव्हांजो छा उद्देश्य आहे? मां जीवन में बहिराणा ॾिठा आहिनि 100, 150, 250, पर ही 1313 त ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। 1313 बहिराणे जो उद्देश्य इहो आहे कि भॻवान झूलेलाल साईं जे मथां सभु कुझु सौंपणु चाहियूं था, अर्पण करणु चाहियूं था कि मुंहिंजा साईं सभु कुझु तुंहिंजो तुंहिंजो आहे, तेरा ई तेरा आहे, असांजो कुझु बि न आहे। इन जे लाइ पाण 1313 बहिराणनि जो ई आयोजन पाण कयोसीं। साईं, जे मां ॾिसां बि, मां जॾहिं खां कल्ह खां आई आहियां त नई जनरेशन ॾाढो कार्य में लॻी पई आहे, त हुन जे पुठियां कुझु मुख्य कारण? इन जे पोइ सभिनि खां वॾो धन्यवाद आहे सोशल मीडिया जो। तव्हां जहिड़ा यूट्यूबर रील व्हाट्सअप में, फेसबुक में, इंस्टाग्राम में, छो त जेके बि सिंधियत खे वधाइण जे पोयां कमु करनि था, उहे संत हुजनि या जेके बि असांजा नई जनरेशन वारा भाउर आहिनि, उहे जेके सोशल मीडिया मैसेज विझनि था न, उन मैसेज सां वॾो प्रभाव पए थो। साईं जी ताईं भव्य प्रोग्राम पिया करो, भव्य पूजन बहिराणा साहिब जो ही पंहिंजे शहर चक्र भाटा में थी सघिया, पंहिंजे आश्रम में, पर दुर्ग खे छो चुनियो वियो? ॾिसो, सभिनि खां पहिरीं ॻाल्हि आहे, मां त आहियां ई कोन, मां त कुझु आहियां ई कोन, मां मिटी आहियां, करण वारो भॻवान झूलेलाल साईं आहे। इन जे पोयां बि ॾाढो वॾो कारण आहे। दुर्ग नगरी जेकी आहे न, इहा दुर्ग नगरीअ खे छत्तीसगढ़ जी संतनि जी नगरी बि चवंदा आहिनि। भले हिते संत हिते विराजमान न आहिनि, पर दुनिया जा जेतिरा बि संत आहिनि इन दुर्ग नगरी में पक ईंदा आहिनि। असांजा परम पूज्य बाबा हरदास राम गोदड़ीअ वारा साईं जीवन दुर्ग आया त दुर्ग वारनि बाबा खे एॾो प्यारु ॾिनो जो गोदड़ी वारे जे मुंहं मां अखर निकितो कि दुर्ग न आहे, इहा सुर्ग आहे। ऐं बाबा हरदास राम पंहिंजे हथनि सां इन जॻह ते दुर्ग में हिकु ज्योति स्थापित करे जल ज्योति मंदिर जो हिते निर्माण करायूं। त छो न शुरूआत असां दुर्ग नगरीअ मां कयूं। हालांकि इन खां पहिरियों बहिराणा अलॻि अलॻि जॻह ते थी चुका आहिनि, पर 1313 जो आंकड़ो दुर्ग में थियो आहे। साईं, जे 1313 बहिराणा करण जो तव्हांजे मन में वीचार कीअं आयो? मां एक्चुअल थियो छा, हिकु संत आहिनि गृहस्थ दादा, उहे असांजे विच में न आहिनि, उहे पार्थिव शिवलिंग ठाहींदा हुया। त उन्हनि जी जेको शिवलिंग ठाहिण जो टारगेट हूंदो न, 1.25 करोड़ टारगेट हूंदो, 1.25 करोड़ मिटीअ शिवलिंग ठाहींदा हुया ऐं उन मिटीअ शिवलिंग खे अर्पण कंदा दरिया में। त मुंहिंजे मन में हिकिड़ी ॻाल्हि आई, जेकॾहिं पार्थिव शिवलिंग ठही सघनि था त छा सिंधियुनि जो बहिराणो नथा ठही सघनि? बसि उन गृहस्थ दादा मां जेके कटनीअ जा ॾाढा पावन संत आहिनि, उन्हनि अलाए घणा शिवलिंग तयारु कयूं। त उन मां मूंखे प्रेरणा मिले कि असां बहिराणनि साहिब खे बि असां धीरे धीरे वधाईंदा वञूं। जीअं 108 मां 251, 251 मां 580, इन खां पोइ वरी 600, वरी 280, ईअं करे 1313 इहो आंकड़ो वधंदो वेंदो। इहो 1313 ताईं आंकड़ो सीमित न रहंदो। असां चाहींदासीं कि बहिराणे सां हर हिकु सिंधी जुड़े। बहिराणो न आहे, ज्योति आहे। हिन खां अॻियां हलूं त तव्हांखे ॿुधाए, हिन महोत्सव में छत्तीसगढ़ मां अहिड़ो हिकु बि शहर न रहियो हो जिते सिंधी परिवार हुजनि ऐं उन्हनि जो बहिराणो साहिब पूजन हिते न थियो हुजे। ॿियो हिते विदेशनि मां बि भक्तनि विनती करे पंहिंजे नाले सां बहिराणो पूजन करायो हो। पर एतिरे वॾे महोत्सव जी तयारी कीअं थियूं, इहो ॼाणींदासीं पूज्य 1313 बहिराणा सेवा समिति सां, जंहिंमें हर शहर जा सेवक सम्मिलित हुआ। भैया, जेके 1313 बहिराणा पूजन विधि थिए पई, त हुन जो आयोजन कीअं थियो एतिरे लंबे वॾे प्रोग्राम जो? ॾिसण में त इहो हिकु ॾींहं जो प्रोग्राम लॻे थो पियो, लेकिन इन जे पीछो पूरे साल जी महिनत आहे। पूरो असांजो मंडल जेके तव्हांजे साम्हूं हिते सेवा में सभई हाज़िर आहियूं, इन्हनि सभिनि जी महिनत आहे। ऐं साईं जन सां इन इहा आश जेकी मन में हिकु साईं जन जी सोच जी लौ जगली हुई,
उन्हीं लव खे असां बि आत्मसात कयोसीं ऐं उन्हीं कड़ी में इन 1313 वाराणियुनि जो संकल्प असांजे पूरे मंडल असांजे पूरे ग्रुप खयों आहे। उन्हीं कड़ी में इहो शायदि अॼु साईं जन जे कर कमलनि सां सार्थक थी रहियो आहे त पूरो दुर्ग सिंधी समाज, सर्व सिंधी समाज दुर्ग एवं भिलाई हिन महाकुंभ में एकत्रित थी रहियो आहे ऐं आशा कयूं था 5 खां 6,000 संगत हिन पूरे महाकुंभ में पंहिंजी पंहिंजी आहुति जल ऐं जोत जे देवता साईं झूलेलाल जी पूजा अर्चना करे करे पाण कंदी। आयो लाल सभई चओ झूलेलाल। जे भैया अंदर व्यवस्था है, जगह जगह ते मां ॾिसां बि पानी जी व्यवस्था लगी भी है, चांहि जी व्यवस्था लगी भी है, एतिरो मैनेजमेंट थियण मुश्किल ॻाल्हि आहे, त हुन जे बारे में कुछ 3 ॾींहंनि खां हिन भवन में असांजा सेवादारी मथे रूमनि में रही रहिया आहिनि, जेके नंढी खां नंढी और वॾी खां वॾी सेवा खे सुनिश्चित कनि था। शायदि हर वॾी व्यवस्था ते हर कंहिंजी नज़र बि हूंदी आहे ऐं उते कैमरा बि हूंदा आहिनि, लेकिन असां सुनिश्चित कयो आहे उन नंढी से नंढी व्यवस्था ते जिते शायदि कैमरा बि न पुॼंदा आहिनि। जीअं कीअं असांखे स्टार्ट खां वठी करे असांखे चौकीदार बीहारणा आहिनि, गार्ड बीहारणा आहिनि, ताकि गाॾी व्यवस्थित रूप सां 4 व्हीलर और 2 व्हीलर अलॻि व्यवस्थित थिए। सभिनि खां पहिरियों संगत हिते अचे त कीअं, चूंकि असां हिन पंचवटी भवन खे अॼु झूलेलाल मंदिर जो नंढो स्वरूप ॾिनो आहे, उहो ई स्वरूप ॾिनो आहे त कीअं पूरी संगत पंहिंजा जूता चप्पल ॿाहिरि लाहे त असां चप्पल और जूते जो स्टॉल बि पोयों हिते लॻायो आहे। तंहिंखां पोइ कीअं संगत अचे थी, असांखे मर्यादा जो सम्मान उन संगत सां करिणो आहे। त सभिनि खां पहिरियों चूंकि असां जल देवता जा उपासक आहियूं त सभिनि खां पहिरियों उन खे असां जल पीआए करे, जल जी सेवा करे, परियों आयल अतिथियुनि खे, महिमाननि खे जल जी सेवा करे करे उन्हनि जो असां स्वागत कयूं था। इन प्रकार असां साईं झूलेलाल जो आह्वान कयूं था। हे असांजो पूरो सेवादारी 1313 बाराणा समिति जो कार्यालय आहे, जाते हितों ही पूरी कार्यविधि जेकी आहे संचालित थिए थी पई। हिते असांजा सभई सीनियर सेवादारी हिते हाजिर आहिनि, सभिनि संगत जो ख्यालु रखण जे लाइ, उन्हनि जी सेवा करण जे लाइ। इन कड़ी में जेके बि सेवादारी अचनि था उन्हनि खे असां हिकु स्मृति स्वरूप झूलण जी टोपी ऐं हिकु झूलण जो पटको हिते वितरित कयूं था, ताकि सुनिश्चित थिए कि उहो बि झूलण जो सचो भक्त ऐं सचो सेवक आहे। सभिनि खां पहिरीं जिते बहिराणा साहिब जी हुजनि उते जूता चप्पल वर्जित आहिनि। हिन लाइ असां पंहिंजा जूता चप्पल ॿाहिरि लाथा ऐं अची वियासीं साईं लालदास साहिब जे सुस्वागत शोभा यात्रा में। लालण जा लगंदा रहन चालिया, बाबा गुरमुख दास जी यादया, साईं लालदास वेठा मौजू मचाए, हले पई थी सुखेड़नी जी हवा। लालण जा लगंदा रहन चालिया, बाबा गुरमुख दास जी यादया, साईं लालदास वेठा मौजू मचाए, हले पई थी सुखेड़नी जी हवा। कुछ देर खां पोइ अंदर अचण ते अंदर जा नज़ारा लाइफ टाइम जी अनुभूति पिया कराइनि, जिते ग्राउंड जे टे तरफ़ 1313 पूज्य बहिराणा साहिबनि खे विराजमान पियो कयो वञे। सभी श्रद्धालुअनि खे पूर्ण विधि सां तैयार कयल बहिराणा साहिब मिलंदा, जंहिंजे लाइ उन्हनि पहिरीं ही 500 रुपया प्रति बहिराणा साहिब पूजन जे हिसाब सां रसीद कटायल आहे, जंहिंजे लाइ तव्हांखे गेट ते ठहियल काउंटर ते रसीद ॾेखारे पंहिंजो बहिराणा साहिब प्राप्त करणो आहे। ऐं अचण वारे सभिनि सिंधियुनि खे भॻवान झूलेलाल जे नाले जी भगवा टोपी ऐं दुशालो पाए सम्मान सां स्वागत पियो कयो वञे। गार्डन में हर तरफ भगवा टोपी नजर पे आयूं, जंहिंजे मथां हिकु ई नालो हो, जय श्री झूलेलाल। हिकु पूजन महोत्सव न हो, बल्कि भगवान झूलेलाल जे रंग में रंगियल सिंधियुनि जी क्रांति हुई। हिन महोत्सव में सिंधियुनि सां गॾु गॾु ॿिए माण्हुनि जी उपस्थिति दर्ज कराई। हिन प्रोग्राम में राजनीतिक जगत बि पुठियां कोन रहियो ऐं हिते अचण वारा श्रद्धालु आसे पासे जा न, बल्कि देश जे अलॻि अलॻि हिस्से मां आया हुआ। हिन प्रोग्राम में कहिड़ी हस्ती जो बैनर या पोस्टर न लॻायो वियो हो, सिर्फ़ हर तरफ भगवान श्री झूलेलाल ही झूलेलाल। जीअं जीअं समय निकिरंदो वियो उहे उहे उत्सव में निखार ईंदो वियो। सभिनि साईं लालदास साहिब जिन जे मुख सां भगवान श्री झूलेलाल जी जीवन लीला जी कुछ झलकियुनि जे बारे में ॿुधियो। हिन विच में असां पहुची वियासीं चाय नाश्ते ते, जिते सभी श्रद्धालुअनि लाइ चाय पकोड़ा ऐं पाणी जी व्यवस्था अलॻि अलॻि जगह ते कई स्टॉल लॻाई हुई। हिते असांजी मुलाक़ात थी हिकु भैया सां, जिन्हनि भंडार गृह जी व्यवस्था पे संभाली। ये तो लाल साईं रहमत आहे, असांखे इहो मौक़ो मिलियो लाइन से लाल साईं कृपा खां। लाल साईं ॾाढो आशीर्वाद आहे, इहो आशीर्वाद जे रूप में ॾाढो भंडारो पाण जे रूप में हलूं था हाणे पाण। हुनजो रूपरेखा त ईअं आहे कि लॻभॻि 400 से 500 माण्हुनि जो ब्रेकफास्ट जो और हुनखां पोइ वरी कम से कम 1000 माण्हुनि जी लंच जी व्यवस्था आहे और 2 से 2,000 माण्हुनि जी व्यवस्था हाइट ही है। शाम जो जेको ब्रेकफास्ट हूंदो आहे हुनखां पोइ 6 से 7,000 माण्हुनि जो लॻभॻि भंडारो आहे। हुनमें बि 8,000 10,000 माण्हुनि लाइ त साईं जी रहमत आहे, किथे कोई दिक़त वारी ॻाल्हि कान्हे की। और सभिनी खां मेन पॉइंट इहो आहे हिन में कि पाण वटि जेको बि आइटम आहिनि प्योर जो जैन आइटम थींदा आहिनि बिना अदरक लहसुन प्याज जे,
हू आइटम ठाहे रहिया आहिनि पाण वटि। हाणे समय अची वियो हो जोत साहिब खे जगाइण जो। जॾहिं सॼी जोत जगी वयूं त असां पंहिंजे ड्रोन सां सीन कैमरे खां कैद कयो। मानो शायदि ई अहिड़ो नज़ारो जीवन में कॾहिं मां ॾिठो हुजे। ग्राउंड जे टे तरफ़ 1313 पूज्य बहिराणा साहिब जी जोतियूं पंहिंजो अद्भुत नज़ारो पियो ॾेखारनि। हाणे मां पहुची वियसि स्टेज ते। अरे भाई, सिंधी आहियूं, बहिराणा साहिब में पेर न भरियो, ही थी नथो सघे। अरे मां छा, केर बि अहिड़ो सिंधी न हूंदो जो 2 पेर न खया हुजनि। तुंहिंजे कदमन में पियो हुजां, तुंहिंजो नालो जपींदो रहां, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न झूलण मूंखे छॾणो आ, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न साईं मूंखे छॾणो आ। हो तुंहिंजे कदमन में पियो हुजां, तुंहिंजो नालो जपींदो रहां, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न साईं मूंखे छॾणो आ, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न साईं मूंखे छॾणो आ। भले दुनिया रुसे मूंखां साईं, हिकु तो नथी जाए ख़फ़ा साईं, हिकु तो नथी जाए ख़फ़ा साईं। हो तुंहिंजे कदमन में पियो हुजां, तुंहिंजो नालो जपींदो रहां, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न लालण मूंखे छॾणो आ, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न साईं मूंखे छॾणो आ। हाणे हू वक़्तु अची वियो हो जॾहिं हिननि पवित्र ज्योतियुनि खे वरुण देव यानी भगवान झूलेलाल जे समक्ष हितां खां 200 मीटर परे शिवनाथ नदी में परिवहन करणो हो। जॾहिं ही पवित्र जोत साहिब सां गॾु पद यात्रा निकिती त हर केर हिन अनुभव खे महसूस पियो करे। कई श्रद्धालुनि जी अखियूं त हिन नज़ारे खे ॾिसी भरिजी वयूं। शुक्राना लालत हिंजा जिए हलाई वाला लब हिंजा, जिए हलाई वाला लब हिंजा, तुझे वस में आलाल सबकी, मुझे हथ में न लाल कुछ भी, अखी हीणा ही हाल मुहिंजा, जिए हलाई वाला लब हिंजा, जिए हलाई वाला लब हिंजा। सब शिवनाथ नदी ते अची चुके आहियूं, दरिया किनारे। हिते सभी श्रद्धालु पंहिंजी जोत जो विसर्जन कंदा। हिकु हिकु करे सेवादारनि श्रद्धालुनि खां जोत साहिब वठी विधि विधान सां साईं लालदास साहिब जी जे निर्देश अनुसार दरिया में परिवहन पे कयूं। मानो तारा आसमान में न शिवनाथ नदी में पिया तरनि। पूरे घाट खे जोत साहिब सां भव्य तरीक़े सां सजायो वियो ऐं वॾे स्तर ते आतिशबाजी कई वई। मानो ईअं पियो लॻो कि साल में ॾियारी ॿी बार अची वई। गॾु में भव्य रूप सां गणपति देव, जल देवता, वरुण देवता ऐं देवी देवताउनि जी आरती कई वई। पूरो घाट लाइटिंग ऐं श्रद्धालुनि सां गॾु जोत साहिब सां गॾु जगमगायो पिए। शायदि ही हिते उपस्थित सभी श्रद्धालुनि लाइ लाइफ टाइम एक्सपीरियंस हूंदो। दुख दूर तू कजय झूलेलाल साईं, दूर तू कजय झूलेलाल साईं, ओ कट कष्ट सब जा कटणहार आहीं, सब जा कटणहार आहीं, कटणहार आहीं, दुख दूर तू कजय झूलेलाल साईं, दूर तू कजय झूलेलाल साईं, आहीं शाहन जो शाह रखपाल आहीं, शाहन जो शाह रखपाल आहीं, दर आए जो कंदो पूरो सवाल आहीं, दर आए जो कंदो पूरो सवाल आहीं, हो बख्श लाल सबखे बख्शणहार आहीं, बख्श लाल सबखे बख्शणहार आहीं, बख्शणहार आहीं, दुख दूर तू कजय झूलेलाल साईं, दूर तू कजय झूलेलाल साईं। बिन बाराणे कारज ना पूरा, झूलेलाल बिन हर सिंधी अधूरा। 1313 बारण साहिब दुर्ग शहर में मची मौजू वयूं, दुर्ग शहर में 1313 बारण साहिब दुर्ग शहर में मची मौजू वयूं, दुर्ग शहर में
हिक गुरियो से लालण खां लालण गंजड़ना, हिक गुरियो से लालण खां लालण गंजड़ना, लाल साईं जी कृपा सां नेण कॾे नरना। वाह 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 1313 बार